दोस्तों हक़ मौजूद GSN जी साईं GM सैयद जी साईं लतीफ़ सिंध सलामत जे थोरनि सां महिरबानी सां जेके सिंध में जे कुंड कुड़श में रहंदड़ मुंहिंजा सिंधी भाइर आहिनि उन्हनि जे अॻियां मूं नाचीज़ शाइर ओशाकली ॼामड़ो जी जेका शाइरी आहे उहा दोस्तनि सां वंड कजे थी। उमीद त क़बूल पवंदी। हूंदो कानून विकामियल आजो जिथे जज चोर खां रिश्वत वठी करे आजो उते भागे जो कुछण त ज़लालत थींदी। हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी। हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी। चोर घुमंदा था वतन सिंध लुटींदा था वतन। चोर घुमंदा था वतन देश लुटींदा था वतन। जंहिं पकड़िया त वरी झट में ज़मानत थींदी। हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी। हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी। बिना कंहिं ॾोह जे अध रात जो कढनि न्याणियूं। बिना कंहिं ॾोह जे अध रात जो कढनि न्याणियूं। कीअं मिसकीन जी ख़ामोश शराफ़त थींदी। हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी। हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी। अचे नालो न लिखण सो बि मिनिस्टर सॾिजे। अचे नालो न लिखण सो बि मिनिस्टर सॾिजे। छा उन क़ौम जी वधीक पोइ हालत थींदी। हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी। हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी। पीपुलाली गिला ऐं चोर जी आला सॾिजनि। पीपुलाली गिला ऐं चोर जी आला सॾिजनि। रुगो पेटनि जे भरण लाइ सियासत थींदी। हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी। हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी। लोधधारनि जी सरेआम घुराइनि घर में। लोधधारनि जी सरेआम घुराइनि घर में। पनाहगीर जे नाले ते अॾावत थींदी। हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी। हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी। चौकीदारीअ जो ज़िम्मो चोर जे हवाले आ। चौकीदारीअ जो ज़िम्मो चोर जे हवाले आ। कीअं पोइ क़ौम जे हक़नि जी हिफ़ाज़त थींदी। हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी। हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी। जिते आकिल खे वञे जेल में तवाड़ियो थो। जिथे आकिल खे वञे जेल में तवाड़ियो थो।
उते पैदा त कॾहिं उते पैदा त कॾहिं को न ज़हानत थींदी हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी जाते पीरी मुरीदी सरदारी निज़ाम हुजे जाते पीरी मुरीदी सरदारी निज़ाम हुजे मां सम्झा कोन उते मां सम्झा कोन उते आज़ादु सहाफ़त थींदी हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी जाते पीरी मुरीदी सरदारी निज़ाम हुजे जाते पीरी मुरीदी सरदारी निज़ाम हुजे मां सम्झा कोन मां सम्झा कोन आज़ादु सहाफ़त थींदी हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी 2-3 हज़ार लाइ ज़मीर विकिणंदियूं मायूं 2-3 हज़ार लाइ ज़मीर विकिणंदियूं मायूं छो न औलाद खे पिनण जी पोइ आदत थींदी हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी दहशतूं वहशतूं हर रोज़ उजाड़नि घरड़ा दहशतूं वहशतूं हर रोज़ उजाड़नि घरड़ा छो न उन वक़्त जे हाकिम ते पोलानत थींदी हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी दहशतूं वहशतूं हर रोज़ उजाड़नि घरड़ा दहशतूं वहशतूं हर रोज़ उजाड़नि घरड़ा छो न उन वक़्त जे हाकिम ते पोलानत थींदी हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी की न ओ शाक कबी माठ ॾिसी मातम हुई की न ओ शाक कबी माठ ॾिसी मातम हुई जे क़यामात थो यज़ीदी हिमायत थींदी हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी की न ओ शाक कबी माठ ॾिसी मातम हुई की न ओ शाक कबी माठ ॾिसी मातम हुई जे क़यामात थो यज़ीदी हिमायत थींदी हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी हूंदो कानून विकामियल त बग़ावत थींदी हक़ मौजूद